नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे असांजो नुमाइंदो। 10 ॾींहं अॻु गुलशन हदीद कराची वटि रोड क्रॉस करण लाइ बीठल मोटरसाइकिल सवारनि ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर एसी कोच चिबाटे छॾियो, जंहिंजे नतीजे में हिकु ॿारड़ो ऐं वालिद चिबाटजी फौत थी विया ऐं मासूम न्याणी सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे घंटी जोगी हालत में कराची अस्पताल दाख़िल कयो वियो। पुलिस हादसो कंदड़ एसी कोच ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे करे सघी। उन सिलसिले में फौत थियल मंज़ूर चांडियो जे भाउ अब्दुल-रज़ाक चांडियो ॿुधायो त संदसि भाउ मंज़ूर 10 ॾींहं अॻु मोटरसाइकिल ते गुलशन हदीद कराची में रोड क्रॉस करण लाइ रोड जे किनारे ते बीठल हो त खेसि तेज़ रफ़्तार एसी कोच ज़ोरदार टक्कर हणी कढियो, जंहिंजे नतीजे में संदसि भाउ ऐं भाइटो उस्मान मौक़े ते चिबाटजी फौत थी विया, जॾहिं त मंज़ूर जे मासूम न्याणी मदीहा सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे जिना अस्पताल कराची में दाख़िल कयो वियो आहे, जिते न्याणी जी अञा ताईं हालत घंटी जोगी आहे। हिन चयो त संदसि फ़रियाद ते स्टील थाणे ते केस दाख़िल करण बावजूदि पुलिस मुसाफ़िर एसी कोच वारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। हिन बस वारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कंदे संदसि ज़ख़्मी मासूम भाइटी जो बहितर इलाज कराए संदन हयाती बचाइण जी घुर कंदे हादसो कंदड़ एसी कोच वारे ख़िलाफ़ बि कार्रवाई जी घुर कई आहे।